नाज़रीन नवाखे सांगड़ में खबर दी तो सांगड़ वेझो गोठ डिप्टी में बेदर्दी से क़त्ल कयल में इंस्पेक्टर इसाक संग्रासी, सब इंस्पेक्टर गुलाम शबीर ऐं सब इंस्पेक्टर जुमन खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि। अवांखे आम खबर ॾियूं त सांगड़ वेझो गोठ डिप्टी में बेदर्दी से क़त्ल कयल दिया भील वारे वाक़े बाद JIT जोड़ी वई आहे। JIT 24 कलाकनि अंदर केस जी जांच करे SSP सांगड़ के रिपोर्ट ॾींदी। दिया भील क़त्ल केस जी जांच हली रही आहे। जल्द जवाबदारनि ताईं पहुची वेंदासीं, SSP सांगड़ चयो आहे। SSP सांगड़ बशीर अहमद बिरोही वधीक चयो त खोजी कुतन मक़तूल दिया जो भाउ जे घर में पेरो खयो, उन बाद खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर खां आगाह कयूं त सांगड़ वेझो गोठ डिप्टी में बेदर्दी सां क़त्ल कयल दिया भीर वारे मामले बाद JIT जोड़ी वई आहे। SSP सांगड़ क़त्ल केस जी जांच लाइ DSP जावेद इकबाल चांडियो जी सरबराही में JIT जोड़े छॾी आहे। JIT में इंस्पेक्टर इसाक संग्रासी, सब इंस्पेक्टर गुलाम शबीर दिलवानी, सब इंस्पेक्टर जुमन खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि। अवांखे ॿुधायूं त JIT 24 कलाकनि अंदर केस जी जांच करे SSP सांगड़ खे रिपोर्ट ॾींदी। अवांखे अपडेट कयूं त दिया भील क़त्ल केस जी जांच हली रही आहे। जल्द जवाबदारनि ताईं पहुची वेंदासीं, SSP सांगड़ चयो आहे। SSP सांगड़ वधीक चयो त क़ातिल मक़तूल जे कुटुंब मां ई आहे। क़त्ल केस खे उकलाइण पुलिस लाइ चैलेंज आहे। खबर अवांखे ॾियूं सांगड़ खां त सांगड़ वेझो गोठ डिप्टी में बेदर्दी सां क़त्ल कयल दिया भील वारे मामले बाद JIT जोड़ी वई आहे। SSP सांगड़ क़त्ल केस जी जांच लाइ DSP जावेद इकबाल चांडियो जी सरबराही में JIT जोड़ी वई आहे।